अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां तव्हांजो दोस्त इसरार अहमद एरी हाणे मां आयो आहियां सिंध। सिंध जी तव्हां आबादी ॾिसी सघो था। हे वणकार, हे कणिक आहे, वॾो हिते ईअं सम्झि सिंध सिंध आहे, सिंध सुवारी आहे। सिंध में वॾी रौनक आहे। ऐं हिते आयुसि ऐं के मूंखे ईअं सम्झि सिरे बि भली लॻी ऐं हितां जी कणिक बि सफ़ा VIP लॻी। ऐं हिते आबादी माशाल्लाह VIP आहे। ऐं हिते सर्दी जी शिदत बि माना जेका आहे ज़्यादा आहे। ऐं हिते सफ़ा माना ॿारहली वारो सिस्टम आहे। शहर खां माना असां अलॻि आहियूं। ऐं हाणे शहर जे लाइ असांखे माना वञिणो पए त होॾे वेंदासीं सीएड स्टेशन। असांखे ईअं सम्झि 3 या 4 किलोमीटर पंधु वञिणो पवंदो। मोटर साइकिल आहे न ॻोठ जा, पर लेकिन घुमंदे फिरंदे पंधु वञिणो पवंदो। अहिड़े हिसाब सां असां हिते आयासीं। हे तव्हां आबादी ॾिसो था, सिंध जी हाई लेवल जी हिते आबादी आहे। सफ़ा फस्ट क्लास कणिक थिए थी, सारी फस्ट क्लास थिए थी। 28 हिते जेको आहे माना ईअं सम्झि 300 मण बि लहे थो ऐं 250 बि लहे थो। VIP आहे हिते। ऐं हिते मौसम बि तमामु माना फस्ट क्लास ऐं VIP आहे। हिते वरी वणकार तमामु असुलु रौनक आहे। ॾिसो हिते तव्हां वण ॾिसी सघो था, सफ़ा VIP वण, सफ़ा फस्ट क्लास मौसम लॻे पियो आहे हिते, सफ़ा माशाल्लाह। हे ॾिस न, वण बि हिते भला, हे कणिक तुंहिंजी सफ़ा VIP। ऐं हिते आयो आहियां, लेकिन मां पंहिंजे संगतनि खे इहो ॾसणु थो चाहियां त की बाबा सिंध सफ़ा सुवारी आहे। वालेकुम सलाम। केरु आयो आहे? दादा मां बलोचिस्तान खां आयो आहे। हिते ॿनी बारे जी रिकॉर्डिंग कयां थो नेट ते मोकिलियो। सिंध तूं ई सुवारी आहे, लेकिन माण्हुनि खे नेट जे थ्रू ॾेखारींदुमि त बाबा सिंध जो फसल कीअं आहे, टाली कीअं आहे, वण कीअं आहे, वणकार कीअं आहे, रौनक कीअं आहे। इन हिसाब हिते तूं बीठो आहे हिते को गाह पठो करे थो को छा? तूं ईअं पराइण बननि जी रिकॉर्डिंग करी त बीठो त भरी छो? भाऊ इन में कोई मसलो ना आहे। गाह पठो ईअं सम्झि हाणे मंझंदि जो टाइम आहे न, हिते ईअं सम्झि कोई बि न आहे। हर को गाह पठो करे वियो। इन जे लाइ मां आयुमि थोरो क्लिप ठाहिण जे लाइ। तव्हां नाराज़ न थियो। मां यूट्यूब नाराज़ कीअं न थियूं भाऊ? हिते मंझंदि जो त माण्हू गाह कंदा आहिनि, अची चोरियूं कंदा आहिनि हिते। यार तूं कहिड़ो माण्हू आहे? तूं हिते चोरी रिकॉर्डिंग करींदो, वीडियो करींदो? यार मां तव्हांखे चोर लॻा थो? मां हिते रिकॉर्डिंग जे लाइ आयो आहियां। मां तव्हांखे चोर कीअं लॻा थो? रिकॉर्ड जे लाइ थोड़ा ई आहे बनी असांजी जो तूं रिकॉर्डिंग करी थो हिते। यार यूट्यूब ते मुंहिंजो पंहिंजो चैनल आहे, मां ड्रामा भरदो आहियां, सुठा फनी क्लिपा भरदो आहियां। तव्हां अचो, तव्हांखे बि उन क्लिपनि में रलायूं। बाबा असां पहिरियों भरींदा हुआसीं, हाणे असां भरण छॾे ॾिना आहिनि। असां बि पहिरियों वीडियो इहे भरींदा हुआसीं हिते। यार तव्हां नाराज़ छो था थियो? हिते त कोई बि न आहे। ॿियो ॾिसो किथे ओसे पासे में तव्हांखे भाई तव्हां हाणे निकिरो हितां, टरो होॾे ॿिए हंधि वञी किथे भरो, हिते न भरो, हिते अलाउ न आहे। यार हिते हे ॾिस न, रौनक VIP आहे, फस्ट क्लास आहे हिते। तव्हां मिड़ई 5 मिंट असांखे छॾो, असां बसि थोरो बचियो आहे। 5 मिंट छा चओ बाबा? बसि वञो न तव्हांखे असां चऊं था, तव्हां वञो न, छो बीठा आहियो हिते? यार असां हाणे बलोचिस्तान खां पंधु करे आया आहियूं। तव्हांजी आबादी, तव्हांजे इलाइक़े जो सूरत हाल हिते ॾिसूं था। तव्हां वरी नाराज़ थियो था। बलोचिस्तान सॼे हिते सिंध में आयो आहे जी, वीडियो भरण, ड्रामा भरण आया हिते। यार हुते बि भरदा आहियूं, लेकिन हाणे हिते आया आहियो त हिते आबादी आहे जेका फसल आहे। इहो परमिशन कंहिंखां वठी अथव आया? परमिशन त असां कंहिं खां वठी आहे। हे यार रस्तो आहे, हो साम्हूं रस्तो वञे थो, हो मोटर साइकिल वञे थो। बनियुनि जा बना आहिनि, हे रस्तो हो होॾऊं शाही रस्तो आहे परियूं। सीएट रछड़ो में अचे थो न, शाख जी गायो रोड ठहियल आहे, होॾऊं VIP रस्तो आहे। हेॾऊं न आहे बाबा। हितां ॿार बच्चो अचे थो बनी ते, इन ते तव्हां ईअं अची ड्रामा भरो था हिते। पुछा न कुझा छो? तव्हां केरु न आया चवण वारो हिते? चवण वारा आहिनि था, लेकिन असां 5 मिंट, सिर्फ़ु 5 मिंट असांखे ॾियो। तव्हां हलो, मां बसि ईअं सम्झि वञा थो, बसि 5 मिंट जे लाइ। सही आहे, मां हलां थो, पोइ मां तव्हां ॾिसां कोन। हा ठीकु आहे, ठीकु आहे। जीअं त नाज़रीन हिते असां आयासीं, असांखे माना हिते एतिरी बि इजाज़त न आहे की बाबा हिते सिंध जी लोकेशन, सिंध जा वणकार, सिंध जा फसल असां हिते पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारियूं। हितां जा जेके इलाइक़े वारा आहिनि, हितां जा जेके अमीर आहिनि, हितां जा जेके मोतबर आहिनि, उहे त छदा आहिनि, लेकिन हे जेके ग्राहक हूंदा आहिनि ॿनी ॿारे वारा, हीअ एतिराज़ु कंदा आहिनि। हिन जे लाइ असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह निगहबान। असांजा तमाम वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल इसरार एरी ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूर कजो।